हिकड़ो ज़मानो हुयो जॾहिं अंग्रेज़न अगी दरगाह जेका हुई सा बमबारी सां बिल्कुल मेसारे छड़ी हुई ऐं डायनामाइट ज़रिए उनखे तबाह बर्बाद करे छडियो हुयो। पोइ वरी पीर साईं छट धणी बादशाह वरी नओं रोज़ो तामीर कयो पे फ़कीरन ऐं सभिनी जो ख्याल इहो हुयो त हज़रत पीर साईं छट धणी बादशाह जिन बुनियाद जी सिर रखन ज़ाहिरा जेको हेॾो अल्लाह जो बानू आहे कामिल मुर्शिद आहे त उहो बुनियाद जी सिर रखे त पोइ अॻिते जीअं बरकत पवे। पर कुर्बान वञा पीर साईं छट धणी बादशाह जी ज़ात तां ऐं कदरदानीअ तां। पाण इल्म दोस्त बि हुया, इल्म जो कदर बि कंदा हुया, अल्लाह वारनि सां मोहब्बत बि कंदा हुया त उन्हनि खे इज़तूं ॾियण बि केरु अल्लाह जे इन कामिल बाने खां सिखे। पाण उन टाइम ते छा कयऊं, दुनिया जे ॾंदे आङिरियूं अची वयूं जो पाण उन वक़्त में रोज़े मुबारक जे बुनियाद जी सिर रखण जे लाइ हज़रत मखदूमुल उलमा क़िबला साईं मखदूम मोहम्मद कासिम मशहूरी अलैहि रहमा के सॼो हुया। उन जी करे रोज़े मुबारक जी बुनियाद वारी सिर रखी हुई ऐं जॾहिं पाण दरगाह मुबारक जे बंगले जो बुनियाद रखियूं पे तॾहिं बि फ़कीरनि जी दिलि में इहो ख्याल हुयो त पीर साईं जिन पहिरीं बुनियाद जी सिर रखनि। पर पाण उहा सिर हज़रत मुफ्ती आज़म पाकिस्तान क़िबला मुफ्ती मोहम्मद साहिब दाद खान अलैहि रहमा व रिदवान उन जे हथारों रखी हुयाऊं। पाण इल्म जो कदर कंदा हुया। दुआ कयो त शल रब करीम अॼु बि उन महबूब मुर्शिद जी रूहानी नज़र असां सां शामिल हाल फरमाए।